घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी पुटे अधी भागन भरी तो खुश आहे न। हाँ मामी उहा बिल्कुल खुश आ अम्मा सलाम दीदी। वालेकुम अस्सलाम। वालेकुम फुफाट जी मारोट। पोपरी खुश हुई? हाँ पोपरी सफ़ा खुश आ उहा भी तोखे सलाम दीदी। मूंखे चई त दयाणीअ खे चइजांइ त चकर न थी हणे अचुनी। अबा अॼु थोरो कमकार सवायो आ। दयाणी तहां ॾे सुभाणे ईंदी। ठीक आ मामी जेका तव्हांजी मर्ज़ी। सिकीला दा पंहिंजी अमड़ खे चओ त तोखे लाड़काणे वठी वञे वञी तुंहिंजो उते इलाज कराए। कादन सां त मुंहुं ॾेई वेंदासीं पर जेकॾहिं माई भलो साईं खणी अचे त पोइ छा कंदासीं? सच में मासा त सिकीला जो पेर ॾाढो गरो आहे। अदादी थुली डंबली पंदी। सच में अदी घोड़ी डंबण सां निभाग ख़त्म थी वेंदो आहे। पोइ वारो कर टिफिणी असुल तपाए अचे मुंहिंजे खुड़ीअ ते रखो त जीअं मुंहिंजो निभाग ख़त्म थिए। एड़ा आशिक बे कंहिंखे न मिलन रुगो पंहिंजी ॿुधाइनि था ॿिए कंहिंजी तो ॿुधनि ई नथा। छा चई? कुछ कोन थी चवां हली गाह करा ठा करा केसा कावड़ कई थई मासी सा बुलसुर न थी करे छा? मिर्चो मुंहिंजे लाइ छा आंदो अथई? आंदो मुंहिंजो मन बमांदो आहे तुंहिंजे लाइ। सॼी राति निंड नथी अचे वरी जे तूं मूंसां न मिलंदीअ न पोइ मां मरी वेंदोसांइ। मिर्चो तूं दिलि वॾी कर अलाह कंदो तूं पंहिंजे हिन बोड़नि कननि सां पंहिंजी ख़ुशीअ जा दोल ॿुधंदे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां हली पंहिंजो पटको कादन जे पेरनि ते रखां। छा कजे अदा पंहिंजी गति आहे उन जे लाइ गदह खे बि पेरे पवणो थो पए। अदा मूंखां इहो कोन पुॼंदो तुंहिंजे करे वतां गदहनि जे पेरे पवंदो। अदा हू त थियो गदह तूं बि गदह थियण थो चाहीं? अड़े कुझु अकुल मां कमु वठो ॻाल्हाए छा थो? तव्हां जेको मूंसां हशर कयो आहे न त मुंहिंजो अकुल कमु करणु छॾे वियो आहे। अदा इन लाइ तोथे तव्हां थी ताद नथा पाथो तल ईअं न थिए दुवली बदलाए तोथे थनी वञे। खॾ में हणा भाई न मोए खे असां इन ज़ालिम सां कोन पुॼी सघंदासीं। बाक़ी उनखे पेरनि ते हथ रखी उनखे परचाए राज़ी करणो पवंदो। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। खबर भाई साबुल दहा खणी आई मिर्चू उन जे घर बाह बाही वेठा उन जे पुठियां। इने हू छोकरी भी वापस कोन कंदा जे तरते मिर्चू उन जी कॾे बाह न बारींदो। हुननि जो मवाली असां वारो छोरो जे कॾे पाण में विड़ी पिया न हणी वठनि को हिक ॿिए खे ओलो सोलो धक त पोइ तूं फ़ैसला कराईंदा न। तंहिं करे चवां थी पंहिंजे मिर्चूअ खे वठी अच पोइ छोरी पंहिंजी मां बेज़ार थींदा त पाणे ॾेई वेंदा अची। जेकॾहिं हू बेज़ार थियनि हा न हिन टाइम कॾो की छोकरी हू वापस कना पर हू त हिन ज़िद ते न। जेसी ताईं असां पंहिंजी दयाणी जी शादी न कराईंदासीं न तेसी ताईं उन्हनि खे आसरो आहे। तव्हां सां ॼनि असां दयाणी जी शादी कराए छॾींदासीं त हुननि जो बि आसरो पलिजी वेंदो। पाणे छोकिरी मोटाए ॾींदा तेसी ताईं पंहिंजे मिर्चूअ खे सबुर करा। जेकॾहिं ॿोड़ो कुझु ॿुधे हा त मां ज़रूरु उनखे सम्झायां पर हू त सम्झे हिकु लफ़्ज़ ई नथो त मां धूर सम्झायां उनखे। मिर्चूअ सां मां पाणे मथो हणंदसि तूं रुगो हुनखे वठी हिते अचु। इहो छोरो टरियो चङो आहे मिर्चू खे ते कोन कोन था जो तुंहिंजो साहु थो वञे जो उनखे खॾ खोटो ते पूरींदा। मूं ॾिठो आहे न जेसी ताईं पंहिंजे गीचे में का वॾी फिल्म नथी पवे न तेसी ताईं कंहिं ॻाल्हि ते अमल ई कोन थो करी। जॾहिं को मसलो गीची में पवंदी न पोइ घोड़ा घोड़ा वठी थो करी। वॾी खिटरा गई का ओता का मां 2 मिंट घर में सुकून वठण लाइ थो अचां त हेठां पेरनि में ज़मीन तपाए छॾी अथई। बसि हाणे वञिजे त काॾे वञिजे। माण्हू सुकून वठण जे लाइ घर में ईंदा आहिनि ऐं मां सुकून वठण जे लाइ बर में मुंहुं ॾींदो आहियां। मर न मां तोखे हिंदोरे में वेही लोॾियां थी तूं सुकून जो साह खण। ओ वेंदुसि मुंहिंजी सरकार वेंदुसि ज़रूरु वेंदुसि पर 2-3 मिंट घर में सुकून वठण त ॾे। शाम वञी इन छोरे खे रसो गिची में विझी गहलींदो अची तुंहिंजे साम्हूं ॿधंदोमांसि पोइ तूं ॼाणे इहो ॿोड़ो ॼाणे। सिकील दा जेको कमु अथई जल्दी ॿुधाए जेकॾहिं चरियो अची वियो न त घर ताईं ख्वार कंदो हलंदो। कमु को बि कोन्हे बसि तुंहिंजी सिक लॻी सोचुमि त दीदार करे अचां ऐं तूं अचणु शर्त वञण जी थी करे घड़ी खनि बीहु न दीदार त करणु ॾे। अॼु ॾाढो पियो प्यार ॾेखारे तोसां प्यार त
सदाईं कयो आहे मुंहिंजी थ्रेशर बसि रुगो तूं साम्हूं हुजे ऐं मां तुंहिंजे साम्हूं हुजां ऐं तोखे ॾिसंदो रहां। सिकी लदा शादी खां पोइ कुर्ब ऐं प्यार ॾींदो रहिजांइ, ईअं न थिए तूं पंहिंजी माउ जे चवण मूंखे विसारे छॾे। अम्मा जो प्यार दिलि जे हिन कुंड में आहे, तुंहिंजो प्यार दिलि जे हिन कुंड में आहे। तूं हिन लाइ परेशान न थी। शादीअ खां पोइ त मां तोसां अञा घणो प्यार कंदुसि। बसि दुआ कर त शादी थी वञे। सभु चवनि था त तूं निभागो आहे, पंहिंजी खुड़ी ॾंबराए। सच था चवनि, पोइ खोड़ी ॾंबराइनि छो नथो? सच दयाणी, खुड़ी ॾंबण खां पोइ शादी थी वेंदी? वॾड़ा त चवंदा हुया पोइ निभाग टुटंदो आहे। जे इहा ॻाल्हि आहे त मां अॼु राति ई तुंहिंजे करे खुड़ी ॾंबरायां थो। दयाणी छा यादि कंदीअ त तोखे बि कहिड़ो मजनू मिलियो। तूं वञी खुड़ी ॾंबराए, मां वञी घर जो कमकार कयां। हाणे विनोद ख़बर पए आयो न बाबो। बाबा ॾेखार जवानी वारा झटका ॾेखार, हिनखे जो शानीस। अरे तू कट छोड़े चाचा विच में नाच। अॼु हिन सां हिक हिकानी थींदी, असांखे तंग कयो अथसि घणो। अहिड़ा हणंदा ॿिन्हिनि खे पादर। अरे परे हट थियो आहे सुरीलो, मुंहिंजे पुट खे निधड़को करे मारींदे छा? अमाई तूं हेॾी सारी ते बीठी आहे, बातूं पटियूं मुंहिंजे छोरे खे मारनि था पिया, छॾाए बि नथी। छो? मां त तुंहिंजे घर दां बि खणी आई हुयमि, तो वारी रन अचो, इहो छोरो असांजो कोन ॿुधंदो। भली पादर हणी हिनखे रवानो कयो, इन जो ॿियो हल कोन्हे। ओ बाबा मुंहिंजी सस खां छा थो पुछी, सॼी शैतानगिरी हिन जी आहे। अॼुकल्ह हे सुधरी वञे हा न, पोइ बिंदरो सोरो घरा कोन निकिरी वञे हा। सुरीलो घणो न थी, अम्मा ते इल्ज़ाम न हण। बाबा अम्मा जे करे घर न आहे छॾियो, पर उनखे कादन गुम कयो आहे। हाणे असांखे कादन खां बाबो छॾाए ॾियो। अरे हाणे चुप कर, मां तुंहिंजे हिते पीउ खे छॾाइण कोन आयो आहियां, मां मिर्चू खे वठण आयो आहियां। हल पुट। मोलू ॿुधी कोन थो, बाबो खट खट पियो थो चए, वठी बाबे खट ते विहार। पिणे को अंधो मंडो टुंडो आहे छा, असां हथ सां वठी खट ते विहारियोसि। अमाई ही बि तुंहिंजी लिख आहे न, तॾहिं त थाप थो करे। मूं त मिर्चू खे चयो। अरे हाणे वात बंदि करे त विझा हिन काकड़े में हथ। तूं पंहिंजे हिते छोरे खे वठण आयो आहे या असांजे छोकरनि खे दॿाइण आयो आहे? ईअं मां ईअं को तूं मुंहुं ॾिस, बाक़ी असांखे त वारो ई कोन ॾींदो। बाबा ॾिसी छा थो हिननि खे, ला हिननि जी खल, हिकु त घरां तूं हथे खाली अची न। हा बंदूकां खणी था अचूं हिते, जहिड़ो था कयूं हिननि सां। हाणे तूं बि हल, हिते हूंदे न त जहिड़ो वधंदो। बाबा अरे हाणे बसि हलो अॻियां। बाबा मूंखे छॾे हिते, मां पंहिंजी कुंवार खे वठी पोइ ईंदुसि। अरे इहा कुंवार तोखे मां वठी ॾींदुमि, ला हिन घर तो ॾमर। हलो घर हलो। न न कुंवार मां छा कंदुमि, कुंवार वठी ॾे, कुंवार मां छा कंदुसि। अरे कुंवार नथो चवां न बागा, अरे घर हलो चवां। शुक्र थियो जो चाचो ख़बर बचाल न थियो, न त मिर्चूअ सां गॾु असां ॿिन्ही खे कुट को ॾियना। असां को निंदण कयूं छा जो असांजे घर में असांखे ई कुटनि हा? निंदण कान आहियूं, ॿियो छा आहियूं वॾी? दयाणी तुंहिंजे इश्क में मूंखे सॼी राति निंड ई नथी अचे। राति जो मच्छर खाईंदा हूंदई त मच्छरदाणी हणी सुम। इश्क आहे नांग हो इहो, इहा ख़बर कादन खां हिन इश्क जे करे रांझे पंहिंजो तख़्त छॾे ॾिनो, बूबल पंहिंजी बाड़ी छॾे ॾिनी। मां बाक़ी दयाणीअ जे करे मच्छरदानी न छॾी सघंदुसि छा? अल्लाह मूंसां एतिरी मोहबत कंदो आहे। सेठ ॿियनि होटलनि ते चांहि मज़ो ई नथी ॾे। तव्हां वारी चांहि जो कुझु सुरूर ई अलॻि आहे। चिबड़ अॼु हिननि खे उहा चांहि प्यार जेका हकीम क़ुर्बान खे प्यारींदो आहे नेराने। सच में सेठ उहा चांहि तयारु कयो? बाबा ॾिसी कोन थो केॾी सिक सां हिते आया नेराने। जेको हुकुम तुंहिंजो, गाॾीअ खे फोन करे छॾ। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। अॼु मां तुंहिंजो हीअं इंतज़ार थो कयां जीअं बेवा औरत इनकम सपोर्ट जो। हो हिननि
पैसनि जो कंदी आहे। इंतज़ारु छो थो करे? को बहानो करे असांजे घर हलियो ईंदो कर न। मोआ जनरेटर घर में त सिर्फ़ु दीदार थींदो आहे, पर प्यार त पंहिंजे मुंहं सां थींदो आहे न। मोह त पंहिंजो अथई, भले न सां प्यार कर, क्रीम हण, सिंगार कर, आईने ते बि पंहिंजो दीदार कर, पर मूंखे बेज़ार न कर। दयानी, तुंहिंजे इश्क में मूंखे सॼी राति निंड ई नथी अचे। रात जो मच्छर खाईंदा हूंदई त मच्छरदानी हणी सुम। इश्क आहे नांग ओयो, इहा ख़बर कादन खां हिन इश्क जे करे रांझे पंहिंजो तख़्त छॾे ॾिनो, मूं भले पंहिंजी बाड़ी छॾे ॾिनी। मां बाक़ी दयाणीअ जे करे मच्छरदानी न छॾी सघंदुसि छा? अल्लाह, मूंसां एतिरी मोहबत कंदो आहे। हेरस हलऊं बसीत। सच्चा आशिक त अन्न जी ॿोरी खणंदा आहिनि ऐं कणक खपाए बि इश्क कंदा आहिनि। ॿ कणक जूं ॿोरियूं ओए खपायूं अथमि, बाक़ी 3 घर पयूं आहिनि, उहे बि जे खपायूं त पोइ आबा मारी ॾी। दीदार कई, हाणे पेर ड्राए, को ॾिसी न वठे। मां तोसां प्यार थो कयां, क़ुर्ब थो कयां, कहिड़ो कंहिंजे घर में मां खाट थो हणा। हाणे हल हितां, जेकॾहिं मोलू मवाली ॾिसंदी न त मथे में खाट हणंदी। खीर आयो आहे न? हा सेठ खीर आयो आहे। खीर भले चङो आहे। मड़ई चङो आहे। कल्ह भागे सां जुठ कयमि त खीर साफ़ खणी आ, पोइ बि न मुड़ियो, पाणी विझी आयो। जे ॾींहुं भाग्या खीर में पाणी न विझनि न, उन ॾींहुं मरी वञनि सेठ। यार किले ते 10 रुपया हाण उनखे वधाए बि ॾियां थो। 10 रुपया त छा, किले ते 100 रुपया वधाए ॾियनि त बि उहो पंहिंजी आदत खां मुणंदा कोन। ओ बा चई सच थो, जीअं फ़क़ीर पिनण खां नाहे मुणंदो ऐं पुलिस वारो रिश्वत खाइण खां नाहे मुणंदो, ईअं ई भाग्या खीर में पाणी विझण खां नाहे न मुणंदा। दिलि सां जिन खे यादि कयो अची वई सेठ। भाग्या भाग्यनि जा पीउ। चांहि भला तयारु न कई अथव छा? ओ बा शहर में ॿियूं बि खोड़ सारियूं होटलूं अथव, छो असांजे पोयों हथ धोई पिया हो, कॾहिं कॾहिं ओॾे बि भेरो भञंदा कयो नेराने। सेठ ॿियनि होटलनि ते चांहि मज़ो ई नथी ॾे। तव्हां वारी चांहि जो कुझु सुरूर ई अलॻि आहे। चिबड़ अॼु हिननि खे उहा चांहि प्यार जेका हकीम कुर्बान खे प्यारींदो आहे नेराने। सच में सेठ उहा चांहि तयारु कयूं? बाबा ॾिसी कोन थो केॾी सिक सां हिते आया नेराने। जेको हुकुम तुंहिंजो, गाॾीअ खे फोन करे छॾ। कहिड़ी गाॾी खे फोन कयूं? तव्हांजी मोबाइल चांहि लहण वारी आहे, देरि न आहे। अॼु हिननि जो बिलो करणो ई पवंदो। गट्टी ऐं डारे जा थिया 3030 रुपया, खंड ऐं पत्ती जा थिया 730 रुपया। सॼो ॾींहुं हिसाब किताब वेही कंदे या घर जो सीधो बि वठण वेंदे दुकान तां? बाबा मुंहिंजे लाइ बि वारनि वॾनि करण वारो शैम्पू वठी अचिजां। मच्छरनि लाइ जिलेबी बि वठी अचिजांइ। साबुल मच्छर भला मामी आ पुट थई आ, उन लाइ जिलेबी थी घुराई। ख़बर अथई जिलेबियूं घणे किलो ने? बाबा मच्छरनि मारण वारी जिलेबी ॿी हूंदी आहे। इहो बि ख़र्च वधायो, महांगाई चोट चढ़ी वई आ। 100 जो नोट हेॾो सारो तो खुलियो करायां त महीनो बि नथो हले। तू बिल्कुलु सियाणो आहीं कुल्लू वशरबू, पर ॿुध तू शादी कोन कंदे छा? हा मां शादी कंदुसि, अदी दयाणी खे घर वठी ईंदुसि। पोइ त तोखे दवा पीअणी पवंदी न जानू पुट। दवा पीअण सां कुंवार मिलंदी? बिल्कुलु मिलंदी। तूं 2-3 ॾींहं असांजी दवा पी ॾिस, पोइ ॾिसजां त कीअं नथी कुंवार मिले। बाबा असुल जेका फसाद जी जड़ आहे न, उहो आहे कादन। जॾहिं खां कादन हिन ॻोठ में आयो आहे, हिन ॻोठ जो सुकून ख़तम थी वियो आहे। ॻाल्हि सिधी कबी। कादन सॼे ॻोठ वारनि खां ॾाढो त न आहे न नेराने? ॾाढो नाहे ॾाढो, पर असांजो हिक ॿिए मां एको ॿधी ख़तम थी वियो आहे। हे जेकॾहिं सभु गॾिजी हली कादन जे दर ते बीहूं त छा असां खां ॾाढो थींदो छा? जेकॾहिं हिकिड़ो थो कुटिजे त
त ॿिया सभु बीठा तमाशो था ॾिसनि त भले कुटिजे। अमा पोइ उन्हनि जे दिल में बि लुधो देलो ई देलो हूंदो आहे, पान बि त नथू तूं था तो न लहंदा आहिनि। ईअं त अमा आहे, जेको ॿियनि जे ख़ुशियुनि ते सड़े थो ऐं हसद थो करे न त मालिक उन्हनि खां बि ख़ुशियूं खसींदो आहे। अमा थुदा तंदो त भित थी वेंदा, अथा थेलनि था पंहिंजे भाउ ते धोत बनाए उनजी त्वाल ते धल वठी ईंदा थी। दवा न पहिरियां चांहि पीअंदसि, पोइ केक खाईंदसि, पोइ दवा पीअंदसि। कुर्बान वञाए, केक बिस्किट ऐं चांहि पीअण खां पोइ तुंहिंजो पेट भरिजी थो वञे, पोइ दवा पीअण जेतिरी बि जाइ तुंहिंजे पेट में नथी बचे। इन करे अॼु पहिरियां दवा पी। जानू पुट सियाणो थी ॾाहो थी, ॾिस अचे ही दवा पी, दवा पी। एतिरा इलाज त मां पंहिंजे पुट खे बि कोन कंदो आहियां, अचे पी। दवा छो पिया? हाँ दवा पीअंदे त तूं सियाणो थी वेंदे। न न मां सियाणो आहियां, चरियो थोरी आहे जो दवा पिया। तूं बिल्कुलु सियाणो आहीं कुल्लू वशरबू, पर ॿुध तूं शादी कोन कंदे छा? हा हा मां शादी कंदुसि, अदी ध्यानी खे घर वठी ईंदुसि। पोइ त तोखे दवा पीअणी पवंदी न जानू पुट। दवा पीअण सां अदी कुंवार मिलंदी? बिल्कुलु मिलंदी। तूं 2-3 ॾींहं असांजी दवा पी ॾिस, पोइ ॾिसजां त कीअं नथी कुंवार मिले। जानू पुट सिर्फ़ु कुंवार न, असां तोखे चांहि सां गॾु केक ऐं बिस्कुट बि खाराईंदासीं। हाणे ज़िद न कर, अचे दवा पी। मां दवा पीअंदुसि त अदी कुंवार मिलंदी। कुर्बान वञाए, हाणे जल्दी घर वञ, कुंवार तुंहिंजे इंतज़ार में वेठी आहे। हा सही आहे, मां वञा थो अदी ध्यानी खे घर वठी, पोइ जानू खुटी जी शादी थींदी। मज़ो मज़ो। हकीम साहब छा था सम्झो, दवा असर कंदी? बिल्कुलु कंदी कुर्बान, असर बिल्कुलु कंदी, पर हिनखे रोज़ानो हिकिड़ो वज़न दवा जो ॾियणो पवंदो। कुर्बान जे मालिक साईं सणाई कई त पोइ असांजा भाग खुली वेंदा। कुल्लू वशरबू, कुल्लू वशरबू। जेकर भाग न खुलिया त जेल जो दरवाज़ो तो ज़रूर खुलंदो। कुर्बान वञाए, कॾहिं बि चङी ॻाल्हि न कजांइ कुर्बान। ओ अब्बा, तव्हां सॼे ॻोठ वारनि खे मां हिते इन जे करे घुरायो आहे त असांजे ॻोठ में मज़ो मोहबत प्यार सभु ख़तमु थींदो थो वञे। ओ अब्बा, जेके हिन ॻोठ में प्यार मोहबतूं हूंदियूं हुयूं उहे सभु ख़तमु थी विया आहिनि। हाणे नफ़रतूं वधी वियूं आहिनि। हाणे हे ॻोठ त रहण जे क़ाबिल ई न आहे रहियो। उन लखा न सचो आहियूं, सोराना सचो आहियूं निराने। नफ़रतूं असांजी मोहबत खे ओॾो वांगुरु खाई वियूं आहिनि। इहा हालत रही त मरणे परण ते बि केरु न ईंदो। नफ़रतुनि खे ख़तमु करणु घुर्जे। इहो कमु ॻोठ जे चङे जो आहे, उहो कोशिश करे न। चङो वरी चए थो त हिन ॻोठ में जहिड़ो ऐं फसाद हुजे। ओ बसा त ख़बर, असां तोखे पग मथे ते इन जे लाइ रखीसीं त तूं ॻोठ जो चङो थी सभु फर्ज़ निभाईंदे, पर जे तूं पाण फड़नि ते लही अचे त पोइ छा कयूं ॿुधा। बाबा, असुल जेका फसाद जी जड़ आहे न, उहो आहे कादन। जॾहिं खां कादन हिन ॻोठ में आयो आहे, हिन ॻोठ जो सुकून ख़तमु थी वियो आहे। ॻाल्हि सिधी कबी। कादन सॼे ॻोठ वारनि खां ॾाढो त न आहे न नेराने? ॾाढो न आहे ॾाढो, पर असांजो हिक ॿिए मां एको ॿधी ख़तमु थी वियो आहे। हे जेकॾहिं सभु गॾिजी हली कादन जे दर ते बीहूं त छा असां खां ॾाढो थींदो छा? जेकॾहिं हिकिड़ो थो कुटिजे त ॿिया सभु बीठा तमाशो था ॾिसनि त भले कुटिजे। पर इहो केर बि नथो सोचे त जेकॾहिं सुभाणे इहा कार मां सां थी त केर बि विच में कोन ईंदो, उहो बि ईअं तमाशो बि ॾिसंदव। सचो आई पुनल, मुंहिंजी अखियुनि ते ज़िद जी पटी ॿधल हुई ऐं मां पंहिंजे चङे हुजण जा फर्ज़ न निभाया। तंहिं करे मां पंहिंजा ज़िद ऐं दुश्मनियूं सभु छॾे ॾिनी। तव्हां सभु मूंसां गॾु हलो त हली कादन खे था मञायूं। जेकॾहिं मञे थो वञे पोइ त कादन असांजो भाउ आहे, पर जेकॾहिं नथो मञे पोइ तव्हां सभु मूंसां वाइदो कयो त कादन सां न को मरणो खाईंदो न को परणो खाईंदो। बसि ख़तमु।
ख़बर खां न असां सभु तोसां ॿधल आहियूं नेराने। जेका सॼी संगत जी सलाह असां मवाली बि तव्हां सां गॾु हूं। अब आया न ऊठ पहाड़ के नीचे बाबा। अम्मा उन लाइ अॼु जेके ॻोठाणा गॾु कया आहिनि अलाह करे त उन्हनि जे दिलनि में जेके बि नफ़रतूं आहिनि सभु ख़तमु थी वञनि। हा मां ईअं ई थींदो, नफ़रतुनि में लतियो त आहे। उहो त आहे अम्मा, पर कुझु माण्हू अहिड़ा ज़िदी हूंदा आहिनि जो पंहिंजे ज़िद जे करे ओड़े पाड़े जो सुकून ई बर्बाद करे छॾींदा आहिनि। अम्मा पोइ उन्हनि जे दिल में बि लुधो देलो ई देलो हूंदो आहे, पान बि त नथू तूं था तो न लहंदा आहिनि। ईअं त अम्मा आहे, जेको ॿियनि जे ख़ुशियुनि ते सड़े थो ऐं हसद थो करे न त मालिक उन्हनि खां बि ख़ुशियूं खसींदो आहे। अम्मा खुदा तंदो त भित थी वेंदा, असां थेलनि था पंहिंजे भाउ ते धोत बनाए उनजी त्वाल ते धल वठी ईंदा थी। बसि मुंहिंजो बि इहो ई ख़्वाबु आहे त तुंहिंजी ऐं तुंहिंजे भाउ जी शादी थिए ऐं तव्हांजो घरु आबादु थिए त बाक़ी ज़िंदगी बि मां सुकून सां गुज़ारियां। तो अम्मा ईअं लतू तूं न तई था? जॾहिं तूं माउ बणजंदीअ न ऐं तोखे औलाद थींदी त पोइ तोखे अहसासु थींदो त माउ ऐं पीउ जेसीं ताईं पंहिंजी औलाद जे फ़र्ज़ खां आज़ा नथा थियनि न त उन्हनि खे काई बि ख़ुशी न आहे वणंदी। अम्मा अलाह तंदो तूं थब थाब ऐं दिलि जूं उमीदूं पूरियूं थींदियूं। आमीन, अलाह कंदो ईअं ई थींदो। अम्मा जेकॾहिं कादन परचंदो त बाबा मां हथ बि त कढंदो न ऐं असां सभिनी जी जान छुटंदी। सभिनी मसइलनि जी जड़ आहे ई कादन। सभु गॾिजी जॾहिं इन जी पार पटींदासीं न त पोइ मसइला हल थींदा। कीअं मामा? बिल्कुलु सही मामा, वॾो शैतान त इहो कादन आहे। पहिरियां इन शैतान खे मञाए वठूं, बाक़ी ॻाल्हियूं पोइ थी सघनि थियूं। भली कादन खे राज़ी करे वठनि, पर मां दयाणीअ जो संग कॾहिं बि कोन छॾींदसि। अम्मा दयाणीअ सां मां त शादी कोन कंदुसि, भला तूं शादी कंदीअ छा उन सां? तूं न कर दयाणी सां शादी, मां उनजो निकाह अदा सां कराईंदसि। सच दी? सच त चवनि था। हाँ अॼुकल्ह तूं ज़िद ते चढ़ी बीठो आहीं नंढे ॿार वांगुरु, न वॾे जी थो ॿुधी न नंढे जी थो ॿुधी। पहिरियों पई चवे त ॻोठ में मूं जहिड़ो को भलो कोन्हे, पर हाणे थी चए त ॻोठ में मूं जहिड़ो को किनो कोन्हे। पाणा पचाए का हिकिड़ी ॻाल्हि त करे न। बाबा तूं भलो आहे, पर तूं भलो थी त ॾेखारे न। पल्लो छा अॼु पल्लो वरितो अथव छा? अदी पोइ वारो कर, पले में अॼु पुलाउ तयारु कर, घणा ॾींहं थिया न खाधो आहे। पुट तुंहिंजे मामे खे ॿधण वारो अञा केरु पैदा थियो ई कोन्हे। अचण ॾे ॻोठ वारनि खे, सॼो ॻोठ ॿधल हूंदई। मामा हो त घणा रसाद करणा पवंदा। घर जे सभिनी कटुनि जा वॾनि कढीदा रखो। सुरीला, जेकॾहिं तूं पंहिंजा सुर बचाइण थो चाहीं न त पोइ तूं न अचिजांइ, मतां ईअं बेसरो करे छॾियां। कादन पूरे ॻोठ वारनि सां वाइदो कयो आहे, तो हिक जे करे मां पूरो ॻोठ त कोन थो छॾे सघां न नेराने। खोड़ीअ खे घुमरी, खोड़ीअ खे घुमरी, खोड़ीअ खे घुमरी, खोड़ीअ खे घुमरी, साईं खोड़ीअ खे घुमरी, खोड़ीअ खे घुमरी, खोड़ीअ खे घुमरी।